नासिन टंडे मीर अली जो लिंक रोड हंधा हंधा टुटल हुअण सबब शहरी तोड़े गोठाणा परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील नईम शर जी इन रिपोर्ट में। तालका ठरी मीरवा ऐं तालका मेरापुर समेत ॻोठनि खे पाण में मिलाईंदड़ लिंक रोड हंधा हंधा टुटल हुअण करे रोड में वॾा खॾा पइजी वञण करे हितां जा रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। टंडो मीर अलीअ खां तालका ठरी मीरवा तालका मेरापुर खे मिलाईंदड़ क़दीमी रोड जो ॿीहर तरक़ियाती कमु न थी सघियो। रोड जो कमु केतिरनि सालनि खां न थियण करे हंधा हंधा रोड टुटण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जॾहिं त मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय थियण लॻो आहे। रोड तां गुज़रंदड़ मुसाफ़िरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तव्हां ॾिसो था पिया यको जेकॾहिं को मां सम्झां थो असां ॼाया उन खां पहिरियों ठहियो आहे, उन खां पोइ त हिन जी न को मुरमत थी आहे न ठहियो आहे, न को हुकूमती असांजा नुमाइंदा जंहिंखे असां इलेक्शन में वोट ॾींदा आहियूं, जंहिंखे असां नारा हणी खटाईंदा आहियूं, हिते कॾहिं बि उन अची हिन सार संभाल न लही आहे। हीअ तव्हां ॾिसो शहर टंडो मीर अली ऐं मेहरापुर जो मेन रोड आहे। हिते ट्रैफ़िक तव्हां 2 मिंट हिते बीहंदो एतिरी ट्रैफ़िक आहे जो अच वञ जो दग ई नथो मिले। रोड जी तमामु ख़राबु हालत आहे ऐं ॾींहं रोज़ हादसा थियनि था पिया। अधु कलाक जो सफ़र माना 2-3 कलाकनि जे अंदरि थिए थो। तमामु माण्हू परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर को रोड जो को माना को वारस थिए, को नओं रोड ठहे। हालत आहे बाबा, रोड ख़राबु आहे, ज़ुल्म आहे। गाॾी पहिरियों ॿियो गियर मरी था वञूं बाईपास ताईं, को वली वारस न आहे हिन जो। महिरबानी कयो जंहिंखे बि पुॼे सो ठाराए ॾिए। हे रोड तमामु ख़राबु आहे, तमामु ड्रसल रोड आहे। केतिरनि ई सालनि खां रोड ठहियो पियो आहे। असांजो जेको मिंटनि जो सफ़र आहे उहो कलाकनि में थिए। असां स्कूल बि नथा पुॼी सघूं, स्कूल बि तमामु लेट सां था पुॼूं। रोड ख़राबु लॻो पिया, ॾिसो था पिया तव्हां पाण बि रोड जी वॾी हालत लॻी पई आहे। गवर्नमेंट खे अपील आहे कि रोड ठाहे ॾे इहो। हितां जेके गुज़रंदड़ माण्हू आहिनि, हितां जेको टंडो मीर अली ऐं जेको तालका मेरापुर डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ ऐं डिस्ट्रिक्ट खैरपुर खे मिलाईंदड़ हीअ रोड आहे। हितां जे तमामु हितां जे गुज़रंदड़ माण्हुनि ऐं ॻोठाणनि तोड़े शहर सिंध हुकूमत ऐं ॿियनि बस वारनि तोड़े तालके ठरी मीरा जे MP ऐं MNS खां मुतालबो कयो आहे त हिन रोड जी जल्द जल्द मरमत कराए हिन रोड में पियल खॾनि खे ख़तमु कराए वञे ऐं आवाम में थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन साजिद मला सां गॾु नईम शर, आवाज़ TV न्यूज़ टंडो।